अस्सलाम वालेकुम दोस्तों, हे मदई जी मार हाउस सारा गॾु जेको लिंक रोड आहे जिंदो तेरो बाईपास खां मदई जी जे मेन बस स्टैंड ताईं जेको सालनि खां ख़राबु थियल रोड आहे उहो टुकरो आहे। ऐं उहो हींअर जेको आहे 2 करोड़नि जी लागत सां जेतोणीकि MN शहरयार ख़ान मार साहब जे कोटा मां ही कुझु टुकरो ठहियो आहे। त बाक़ी जेको आहे न कुझु टुकरो रहियल आहे जेको हाणे जेको आहे मुंहिंजे बिल्कुलु साम्हूं मायर हाउस आहे। एसि ताईं रोड बंदि थिए थो, तव्हांखे रोड चमकंदे नज़र अचे थो साम्हूं परियां हिसो सुठो ठहियलु आहे। पर मसइलो इहो आहे त हीउ जेको टुकरो रहायो वियो आहे न, इन जे रहण जे करे वॾो माण्हुनि खे तकलीफ़ आहे। ऐं माण्हू मुसलसल जेको आहे त माहिर साहिबान खे तनक़ीद जो निशानो बनाइनि था त MN साहिब कयो छा। MN जो पंहिंजो तबिक़ो आहे, पंहिंजो शहर अथसि। इन खां गॾोगॾु साईं जिन जो पंहिंजो बंगलो आहे, हिते साईं जिन जी सियासत आहे त पंहिंजे तक वासियुनि सां ईअं छो कजे। त मार हाउस जे तरफ़ां जेको ॻाल्हि आई आहे उहा इहा ई आहे त जेको टुकरो रहियल आहे या ADP स्कीम तहत टुकरो पेवर ब्लॉक मंज़ूरु थियल आहे जेको माना ठहंदो आहे। बि थोरो टुकरो मुंहिंजे ख़्याल में 200 खां 300 क़दमनि जो फ़ासिलो थी सघे थो। हाणे त मार हाउस जे तरफ़ां हिकिड़ो जेको मार हाउस जो तर्जुमान आहे उन जे तरफ़ां जेका आहे मूंखे मैसेज आयो त हीअ ताईं ADP स्कीम तहत टुकरो मंज़ूरु थियल आहे जेको जनाब नजब ख़ान कमारियो साहिब जे सुपरविज़न में टुकरो ठहिणो आहे। पेवर ब्लॉक जो टेंडर थियल आहे या स्कीम मंज़ूरु थियल आहे। पर सुवाल इहो थो पैदा थिए त आम माण्हूअ खे त इन शइ जो इल्मु ई न आहे। ऐं मां त कमारिया साहिबान सां जॾहिं इन क़िस्म जो तस्करो कयो ज़िक्र कयो त उन्हनि माना इन शइ जो इनकार कयो त अहिड़े क़िस्म जी काई बि ॻाल्हि कोन्हे। त मां सम्झां थो पियो त हीउ जेको तनक़ीद जो निशानो हिन वक़्तु मुसलसल माहिर हाउस बणिजे थो ऐं माहिर साहिबान बणिजनि था। त माहिर साहिबान खे खपे त बाज़ाब्ता का प्रेस कॉन्फ्रेंस कनि ऐं मीडिया टॉक कनि ऐं अवाम खे मदई जी शहर वासियुनि खे जेको आहे इन शइ जे मुतालिक़ ॿुधाइनि त वाक़ई हीअ ADP स्कीम जेका आहे मंज़ूरु थियल आहे न आहे। हीउ टुकरो छो छॾियो वियो आहे, कहिड़नि मक़ासिद तहत छॾियो वियो आहे, कहिड़ियुनि मजबूरियुनि तहत छॾियो वियो आहे ऐं हिन जा वजूहात कहिड़ा आहिनि हिन टुकरे छॾण जा। ॾिसो न माण्हू केॾी वॾी तकलीफ़ में आहिनि, वॾो रस्तो ख़राबु आहे। टुकरो आहे बि थोरो, जॾहिं हेॾी सारी वॾी स्कीम हुई त हिन ते पछाड़ी ॿियो न त बि डांबर ई हारे मिड़ई सिधो हाली फ़िलहालु करना। पर हू उन्हनि जो चवण बि पंहिंजी जॻह ते ठीकु आहे त जॾहिं स्कीम मंज़ूरु थियल आहे ADP जी त उन स्कीम जे मथां ॿी स्कीम छो अचे ऐं ॿियो कमु छो कराए। तो हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त असां त पहिरियां तनक़ीदी जाइज़ो पेश कयो थिए। हाणे बि मां जॾहिं रस्ते सां वञा पियो, ईअं न आहे त मूंखे को शौक़ु आहे हीअ रिकॉर्डिंग करण जो, पर हिते हर रस्ते सां ईंदड़ माण्हू मूंखे मोटरसाइकिल ते चए थो कमाड़ा ॾिसे थो न यारनि जी हालति पाण वारनि जी। माना मूंखे माहिर साहिबान जो माण्हू सम्झनि था ऐं मूंखे दाहूं ॾियनि था जेको आहे तो ऐं मूंखे चवनि था त अरे तव्हां पंहिंजे संगत जो हाल ॾिसो त पंहिंजे बंगले ताईं, हाणे पंहिंजे बंगले ताईं छड़ी इहो बि माना कमु ख़राबु कयो अथऊं। परियां टुकरो जेको रहाए विया आहिनि जिंदो दिरो खां, हाणे न त उहे 2-3 जेको आहे फुट परते वधाइनि हा हेॾां खुटाइनि हा, पर होॾां खुटाए पंहिंजे बंगले ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माना जेको आहे उहो गेट ताईं पहुचाइण जे चकर में परियां बि टुकरो रहायो अथऊं। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे बंगले ताईं पुॼाइण जे खां पोइ फौरी तौर ते हिते ब्रेक ॾियण खां पोइ रहंदो जेको आहे त माण्हू जे ज़हननि में हिकिड़ियूं बदगुमानियूं जेको आहे पैदा थियूं आहिनि। त असां माहिर साहिबान जे क़रीबी साथियुनि खे चऊं था या माहिर हाउस जो हितां जो त जेको आहे इंचार्ज आहे मदई जी जे हवाले सां साईं जिन ते पग रखियल आहे नसरुल्ला ख़ान दल साहिब जिन खे, त उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उहे बि मीडिया टॉक कनि न, मदई जी शहर वासियुनि खे एतमाद में था वठनि। माहिर साहिबान जा दस्तो बाज़ू माना त ईअं बणिबो न, ग़ुलाम शबीर शेख आहे या साईं मोहतरम नसरुल्ला ख़ान दल साहिब आहे या ॿिया हितां जा जेके करता धरता आहिनि हिन बंगले जा, त उहे बाक़ी तर्जुमान छा खे चइबो आहे, दस्तो बाज़ू छा खे चइबो आहे। त उनजी जेको आहे उनजा ॿांह ॿेली ईअं ई थी सघनि था त उहे हिते फौरी तौर ते का मीडिया टॉक कनि, 2-3 साहबी दोस्तनि खे या सोशल मीडिया जे पंहिंजो ई को माना स्टेटमेंट जेको आहे पंहिंजे तरफ़ां अॼुकल्ह सोशल मीडिया हर को थो इस्तेमालु करे। माहिर साहिबान जा त इलाही माण्हू जेको आहे सोशल मीडिया इस्तेमालु कनि था, त उहे पंहिंजे तरफ़ां ई को बयानु जारी कनि त हीउ टुकड़ो रहाइण जो छा वजूहात आहिनि, छा मक़ासिद आहिनि, छो रहायो वियो आहे।
हिते जॾहिं त माना हे तो रोड हितो सुठो फस्ट क्लास ठाहियो अथऊं टुकरो हीअ मार हाउस मदई जी आहे उन सां बिल्कुलु हिते जेको आहे तो गेट सां लॻोलॻि रोड हिते बंदि करे हीअ टुकरो जेको आहे उहो छॾियो वियो आहे उनजी छा वजूहात ऐं रीज़न्स आहिनि उन जे लाइ पंहिंजो वज़ाहती बयानु जेको आहे उहो जारी कनि। हाणे ॾिसो न केॾी तकलीफ़ में माण्हू माना जेको आहे गुज़रनि था मोटर साइकिलियूं आहिनि साइकिलियूं आहिनि ट्रांसपोर्ट आहे। हाणे जेको आहे हर माण्हू इहो सुवाल थो करे शहरी मदई जी जो नंढो वॾो जेको आहे सियासी समाजी अॻुवान हुजे या शऊरबंद हुजे हर माण्हू इहो सुवाल करे थो त आख़िर MNA साहब स्कीम जो ॾिनी त आख़िर हीउ टुकड़ो रहाए छो यार हिन जे रहण जी वजह कहिड़ी आहे बि थोरो टुकड़ो MNA साहब आहे उनजो तक आहे उनजो इलाइक़ो आहे उनजो पंहिंजो माना हीउ जेको आहे तो घरु आहे त पंहिंजे घर ताईं जेको आहे रस्तो बंदि करे आख़िर हिन शइ खे रहण जी वजह कहिड़ी बणी त उन जे लाइ हुननि जे तरफ़ां या लिकी चोरीअ जेका शइ ॿुधाइनि था त हिते एॾी की बि स्कीम ॾिनल आहे त इहा तव्हां खुली ॻाल्हायो तव्हां त मदई शहर वासी जेको आहे उहे उन्हनि जे कननि ताईं इहा ॻाल्हि पहुचे तव्हांजे तरफ़ां असांजे तरफ़ां छो पहुचे माना मुफ़्त में जेको आहे तो सभिनी जा तर्जुमान जेको आहे तो बणिजंदा वधूं असां त अवाम जा तर्जुमान आहियूं त जेके मार साहिबान जा तर्जुमान आहिनि जेके बेनिफिट्स बि खणनि था उन्हनि जी ज़िमेदारी बणिजे थी त उहे वज़ाहत पेश कनि ऐं अवाम खे मदई जी शहर वासियुनि खे एतमाद में वठनि त मां शहरनि जे ज़हननि मां इहा बदगुमानी ख़तमु थिए। हाणे बाक़ी ही रोड जेको आहे MNA साहब जी स्कीम मां जेको ठहियो आहे हीउ फस्ट क्लास रोड आहे सुठो रोड आहे ऐं मां सम्झां थो ईअं ई रोड ठहनि हिन पथर बि न विछायो आहे सन्ही पथरी हेठां विछाए माना रोड मथे न थियो पोइ मथां जेको आहे तो जेको डांबर विछायो वियो आहे उहो डांबर जेको सुठो मुंहिंजे ख़्याल में पेवर डांबर लॻायो वियो आहे वरी वधीक ॾिसजे अञा ताज़ो ठहियलु आहे हिन वक़्तु जेको रोड पंहिंजी ॾिख ॾिए थो जंहिं तरीक़े सां ठहियलु आहे उहो उन तां हिकिड़ी मायारी शइ महसूसु थिए थी पर सुवाल इहो थो पैदा थिए त कुझु ॾींहं लॻनि 6 महीना 2 महीना 3 महीना को मींहुं ॿीं ठाहु को पए उनखां पोइ जेको आहे वॾा डाला हिन ते घुमनि त पोइ ख़बर पवे त हिन रोड जी जेका ताक़त केतिरी आहे ऐं हिन में दम ख़म केतिरो आहे। बाक़ी बज़ाहिर जेको आहे तो रोड सुठो लॻे थो महसूसु ईअं थिए थो त रोड सुठो आहे छो बाक़ी जेका आहे शहर वासियुनि जे तरफ़ां मुसलसल जेको सुवालु थिए थो त इहो टुकुर रोड जो रहाइण जी जेका वजूहात कहिड़ी थी बणिजी सघे थी छो रहायो वियो आहे उन जी वज़ाहत मार हाउस जे तरफ़ां जेकॾहिं थींदी मार हाउस जे तरफ़ां बि मदई जी मार हाउस जे तरफ़ां थिए छो त टाउन जो मसइलो आहे नंढो मसइलो आहे शहर जो मसइलो आहे हुन जे लाइ रूबरू को वॾनि खाननि जे तरफ़ां का वज़ाहत अचण जी का अहिड़ी ज़रूरत बि कोन्हे त मदई जी मार हाउस जा जेके वेठा रोज़ु चांहियूं पीअनि था मानियूं खाइनि था ऐं रोज़ु जेको आहे बेनिफिट्स खणनि था त उहे छा था कनि उन्हनि जो बि त कुझु कमु थिए थो ज़िमेदारी बणिजे थी कोन थी बणिजे।